हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठो खां ख़बर ॾींदा हलूं त टाउन कमेटी ठठे जो पहिरियों तारफ़ी इजलास चेयरमैन मुमताज़ मेमण ऐं वाइस चेयरमैन मुजतबा खुशक जी सदारत में म्यूनसिपल कमेटी दरबार ठठो में थी गुज़रियो, जंहिं में वॾे तादाद काउंसलर शहरियुनि सहाफ़ियुनि शिरकत कई। हिन मौक़े ते गॾिजाणी खे ख़िताब कंदे चेयरमैन मुमताज़ मेमण, वाइस चेयरमैन मुजतबा खुशक, काउंसलरनि अदा मोहम्मद मेमण ऐं ॿियनि चयो आहे त असां पीपल्स पार्टी जा थोराइत आहियूं, जंहिं असांखे चूंडराए अवामी मसइलनि लाइ आंदो। हिननि चयो आहे त थोरे वक़्त में बि पंहिंजे शहर खे साफ़ सुथरो रखण सां गॾु बुनियादी मसइला हल कराईंदासीं। हिन चयो त असां ठठे शहर जे अवाम खे गॾु खणी मसइला हल कराईंदासीं, अवामी शिकायतुनि ते फौरी अमल करे मसइला ओहलियत जी बुनियाद ते हल कंदासीं। ठठो शहर माज़ी में इल्म गाह रहियो आहे, जंहिंखे कंहिं बि सूरत में तबाह थियण न ॾींदासीं। ठठे शहर में केतिरा ई मसइलनि अॻूणे ऑफिसरनि शहर खे तबाह करे छॾियो आहे, पर हाणे ईअं न थियण ॾींदासीं। शहर खे हर सूरत हाल में तरक़ी याफ़्ता बणाईंदासीं। ठठे शहर जे हर शहरी खे घुर्जे त असांजो साथ ॾियनि त जीअं शहर खे गंदगी मां निजात ॾियारे सघूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।